अस्सलाम वालेकुम नाज़रीन, व्यूज़ टाइम प्रोग्राम भली कार ऐं मुंहिंजो मेज़बान अली वकास जोयो। नाज़रीन, हमास जे सरबराह शहीद इस्माइल हानिया जी दुआ जे गादी वारे क़तर जे गादी वारे शहर दोहा में जनाज़े नमाज़ करण बाद खेसि मिटी मां हवाले कयो वियो आहे। अमरीका तरफ़ां इसराइल जी भरपूर इमदाद जो मदद जो ऐलान कयो वियो आहे। अमरीका तरफ़ां विच ओभर में जंगी बेड़ो बि पहुचायो वियो आहे, जंहिं बाद खिते जी जेका सूरत हाल उहा वधीक ॻणती जोगी थी वई आहे हली। ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू बि पंहिंजी फ़ौज खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी आहे। सूरत हाल कहिड़ी तरफ़ वञी रही आहे ऐं ख़ासि तौर ते सऊदी अरब जेको विच ओभर में हिकिड़ो मर्कज़ सॾियो वेंदो आहे सॼी सूरत हाल मामले ते, उहो हिन महिल ताईं ख़ामोश आहे। उन तरफ़ को वाज़े मौक़िफ़ साम्हूं न आहे अची सघियो। इन मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि कंदासीं। ॿियो असां वटि मामिलो इहो आहे त हुकूमत तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे वारसनि खे 50-50 लख रुपया ग्रांट तौरु ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे हलियो। ऐं ग्रांट 5 सालनि खां वधीक अरसे जे गुम थियल माण्हुनि जे वारसनि खे ॾिनी वेंदी हली। ऐं ग्रांट तौरु हुकूमत तरफ़ां वारसनि जी क़ानूनी मदद बि कई वेंदी। इन मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारीफ़ करां गुणा सफ़ारतकारनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, सीनियर तज़ निगारन प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सीनियर तज़ निगारन प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब ऐं सीनियर तज़ निगारन इदरीस लिगारी साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, प्रोग्राम शुरूआत तव्हां कंदासीं। सर, हमास जे सरबराह शहीद इस्माइल हानिया खे जनाज़े नमाज़ अदा करण बाद खेसि मिटी मां हवाले कयो वियो आहे। अमरीका तरफ़ां इसराइल जी भरपूर मदद जो बि ऐलान कयो वियो आहे ऐं विच ओभर में जंगी बेड़ो पहुचायो वियो आहे। छा चवंदा सर तव्हां इन हवाले सां? दरअसल अमेरिका खे खुटको इहो आहे त ईरान जीअं त उन जे सुप्रीम लीडर पहिरियों ई ऐलान करे छॾियो आहे त असां इहो ज़रूरु बदिलो वठंदासूं, प्लान कंदासूं उन जो। ऐं उन चई छॾियो आहे त असांजो इहो क़ौमी फ़र्ज़ु थो थी वञे त असां इज़राइल सां बदिलो वठंदासूं। त इन जे करे इज़राइल ते चाहे थो पियो, जीअं पहिरियां मां ज़िक्र कयो हुउमि, त भले थोरो करे ईरान ते पोइ थोरी असां अमेरिका खां मदद वठी ईरान ते चढ़ाई करे छॾियूं, पर ईरान लाइ मजबूरी आहे, उहो कंदो ज़रूरु। अमेरिका जी मजबूरी आहे त उहो चाहे थो पियो त पहिरियां त उन डिप्लोमेटिक कोशिशि कई आहे त कंहिं लिहाज़ सां इहा बाहि अॻिते न वधे ऐं हीअ एस्कलेट न थिए, यानी वधे न इहा ॻाल्हि। सऊदी अरब बि इहो ई थो चवे त डी एस्कलेट कयो, एस्कलेट न कयो, थोरो सब्र कयो। क़तर बि चवे थो पियो त तव्हां रिस्ट्रेंट ॾेखारियो, माना सब्र कयो। अरब मुल्कनि में इहे ॿ मुल्क ख़ासि तौर ते ॿिया मुल्क जेके आहिनि उहे माठि वेठा आहिनि, जेके गल्फ कंट्री जा आहिनि। तुर्कीअ जे उन हिकिड़ी अहिड़ी पब्लिक पोज़ीशन वरिती आहे सदर उर्दुगान, त हाणे उनखे उनखां पुठिते हटण जो जेको आहे तमामु ॾुखियो थी पवंदो। पब्लिक पोज़ीशन पब्लिक में उन अनाउंस कयो आहे त हाणे जीअं असां लीबिया में पंहिंजी फ़ौजूं मोकिलियूंसीं, जीअं असां काराबाग में असां मोकिलियोसीं फ़ौजूं, तहिड़े हिसाब सां असां इज़राइल में बि फ़ौजूं मोकिले था सघूं जेसिताईं इज़राइल न मुड़ंदो। त हीअ हिकिड़ी तमामु ख़तरनाक क़िस्म जी हिकिड़ी या तमामु ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी धड़को आहे उनखे इज़राइल खे। त इन जे करे हीअ जेके बहरी बेड़ा जेके आहिनि, इहे 12 वारशिप इहे जेके नज़दीक वेझा हुया, सभिनीनि खे उमाणे छॾियो आहे उन्हनि। कुझु त मेडिटेरेनियन सी में, कुझु रेड सी ऐं गल्फ कंट्रीज़ जे जेके पाणी आहे, यानी त ईरान जे वेझो, यानी त स्टेट ऑफ हॉर्मुज़ जे वेझो। छो जो स्टेट ऑफ हॉर्मुज़ जेको बंदि थी वियो हुजे मिसाल जे तौर ते, जे ईरान जे साम्हूं आहे, त तेल जी जेका रसद बंदि थी वेंदी, दुनिया में हिकिड़ो भौचाल अची वेंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे, ॿी ॻाल्हि त इहा आहे त बहरी बेड़ा जे अची वेंदा त इज़राइल खे ज़रूरु सोचणो पवंदो, ईरान खे ज़रूरु सोचणो पवंदो त हाणे जे असां हमिलो कंदासूं त असांखे जवाबु मिलंदो, उहो असांजी तबाही जो जवाबु हूंदो। त इन जे करे थोरो उन्हनि खे दहमान हुजे ईरान खे त ईरान हमिलो न करे। पर ईरान ज़रूरु पंहिंजो डिप्लोमेटिक मनूवरिंग जे तहत बि उनखे हमिलो करिणो पवंदो। ऐं बसि इहो ई चाहे थो अमेरिका त बसि तव्हां असांखे गाज़ा में जेको इज़राइल चाहे थो करे, उनखां मथे तव्हां असां कुझु न कर। ॿियो छा आहे भउ अमेरिका खे, त 20 सालनि खां जेके ईरान प्रॉक्सी पंहिंजी तयारु पियो करे। प्रॉक्सी माना होतीज़, हमास ऐं उनखां अलावा हिज़्बुल्लाह,
ऐं पोइ मलेशिया जेके इराक ऐं सीरिया में, ऐं पोइ स्प्लिंटर ग्रुप इन जा 20 सालनि खां इहे बिल्कुलु तयारु वेठा आहिनि ऐं तयारु आहिनि, वेड़ू आहिनि, इहे अमेरिका जे बेसिस ते हमिलो करे था सघनि। इन जे करे बि अमेरिका चाहे थो पियो त एतिरी त पंहिंजी ताक़त हिते वठी अचे त जंहिं ताक़त खे ॾिसी ईरान थोरो इन में सोचे ऐं ईरान को एतिरो अहिड़ो हमिलो न करे जंहिंमें इज़राइल जो वॾो को नुक़सानु थिए। ओड़े क़िस्म जो ई हमिलो करे छॾिजे जहिड़े क़िस्म जो पोइ दफ़े कयो हो त उन में शायदि ज़रूरु बर्दाश्त कराईंदा इज़राइल खां, ऐं पोइ इज़राइल खे चवंदा त असां बीठा आहियूं त हाणे गाज़ा वारो मामिलो पंहिंजो पूरो कयो, सिधो कयो। इज़राइली जेके बची पिया फ़लस्तीनी जेके बची पिया आहिनि, या त उन्हनि खे धिको ॾेई अॻिते कढियो सिनाए में, या इन्हनि खे जीअं तव्हां मारे छॾियो, जीअं मारियो आहे तव्हां 40 बाक़ी ॿिए लख माण्हू मारे छॾियो, त हू उन साइड ते पोइ उन जो ध्यानु ॾियारंदा त इज़राइल वटि एतिरी आहे ताक़त त हू बेगुनाह माण्हू ते मारे थो पियो, ॿिया बि मारे, उन में को हमास जे इन में बहाने सां माण्हू इज़राइल ते कब्ज़ो करे, छो जे कब्ज़ा त उन 48 में बि कया, 67 में बि कया, ऐं फ़ैसिलो जेको थियो हो ज़ायोनिज़म जी जेका बुनियादु रखी, जेको मां तस्करो पहिरियां बि कयो आहे 1987 में, त उतां खां वठी उहो उन्हनि जो ख़्यालु आहे त ज़मीन कब्ज़ो कंदा हलूं असां, त हू उन में अमेरिका पूरी मदद कंदो आहे। अॼु इन जो बाइडन जो बयानु ऐं कमला हारिस जो बयानु ते असां हिकु इज़राइल को बि अहिड़ो हमिलो थियो त असां हर सूरत इज़राइल सां बीहंदासूं ऐं इज़राइल खे मज़ीद जेको हथियार उन्हनि प्रोवाइड करण जो करे छॾियो आहे। मासूम हाणे शिपमेंट बि थी वई हूंदी, ऐं उन खां अलावा 4000 कमांडो ॿिया मोकिलिनि था पिया। 4 जहाज़ अहिड़ा था मोकिलनि जंहिंमें हवाई जहाज़ ते आहिनि ई आहिनि, पर उन में कमांडोज़ यानी लैंड लैंडिंग, माना जेके उहो ईरान ते किथे कंहिं मुल्क में बसि उनखे बिल्कुलु टच करे उन सां पंहिंजी फ़ौजूं लाहे छॾनि, त हीउ सिलसिलो बि करनि था पिया। माना अमेरिका जी तयारी पूरी आहे त को अहिड़ो मामिलो थिए त उनखे इज़राइल सां मिली क़ाबू कनि। ऐं बाक़ी उन खां अलावा त तस्करो करे छॾियुमि मां पहिरियां बि त उन जो डिफेंस मिनिस्टर या मिनिस्टर ऑफ स्टेट उन बि चयो त असां एस्केलेट कंदासूं, यानी थोरो असां थधो करण जी कोशिशि कंदासूं, पर जे ॻाल्हि ईरान हमिलो कयो त असां इज़राइल सां बीठा आहियूं। हाणे ॻाल्हि जेका असां कंदा आया आहियूं उहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियर थी वई आहे त चाहे कुझु बि थिए, इहे बि हाणे तव्हां अचो त सऊदी अरब त चवे थो बाबा सबर कयो, शुक्रात इहो नथो चवे त शुक्र कयो, पर सबर कयो जाड़े काॾे इहो सबर जो लेसन मिले थो पियो। पर इन सबर जे दौरान गाज़ा जेको आहे उन ते अञा वधीक हमला थींदा, ऐं गाज़ा वारो मामिलो तमामु जीअं आहे उन मज़ीद, ऐं बाक़ी जेके इन्हनि टारगेट ठाहिया आहिनि इज़राइलनि, उहे टारगेट बि उन्हनि त उन्हनि जो वज़ीर सफ़ीर जेको आहे इज़राइलियुनि जो, उन सिक्योरिटी काउंसिल में कल्ह छा चयो आहे, उन चयो आहे त ईरान जेको आहे उहा मशीन आहे, हिकिड़ी डेथ एंड डिस्ट्रक्शन जी मशीन आहे, माना इनखे सौगो कयो तव्हां, नेक्सेस ऑफ ईवल आहे। त इन जे करे जेका ख़्वाहिश इज़राइल जी आहे त अमेरिका खे कंहिं लिहाज़ सां छिके इन जंग में लॻायूं त ईरान जो हमेशह लाइ जेको न्यूक्लियर जो सिलसिलो बि ख़तमु थिए, इज़राइल जो जेको धड़को रहंदो आहे उहो बि ख़तमु थिए इज़राइल ते ईरान जो। त हीउ ॾिसूं त एतिरो काफ़ी कॉम्प्लिकेट थी वियो आहे मामिलो। मथियां जेके वॾियाड़ा आहिनि अॼु उनखे पोरियो आहे हानिया खे, अॻिते वञी इन खां बाद कहिड़ा ऐलान था थियनि, जेको थियणो आहे हाणे मां सम्झां थो त इहो हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में इहो थी वेंदो अमेरिकन बहरी बेड़े खां पहिरियां, जे हू पहुची विया त कुझु न थींदो। जी ठीकु सर। प्रोफेसर एजाज़ खुर्शी साहब, सर जीअं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॻाल्हि कई त अमेरिका जेको हुते जंगी पंहिंजो बेड़ो मोकिलियो आहे, उहो हिकिड़ो इन्फ्लुएंस खिते में करण जे लाइ मोकिलियो वियो आहे। सर तव्हां हिन महिल छा चवंदा त सूरत कहिड़ी तरफ़ वञी रही आहे खिते जी, ख़ासि तौर ते विच ओभर जेको आहे कहिड़ी तरफ़ वञी रही आहे सर सूरत? जी प्रोफेसर एजाज़ खुर्शी साहब। हाँ इदरीस लिगारी साहब, सर साॻियो ई सवाल मां तव्हां खां कंदुसि, छा कमेंट्स कंदा सर तव्हां हिन हवाले सां?
अली वकास महिरबानी, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ॾे? जी सर, मुंहिंजो आवाज़ अचे पियो। महिरबानी अली वकास, मूं ॾाढी तफ़सीली ॻाल्हि ॿुधी जमील अहमद ख़ान साहिब जी। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका सूरत हाल ॾींहों ॾींहुं विचो भर में ख़राबु थिए पई, ख़ासि तौर ते अमेरिका तरफ़ां जेके ॿेड़ा मोकिलण, इहे मुंहिंजे ख़्याल में मुतवक़ा हुआ। छाकाणि जंहिं तरीक़े सां इसराइल हमिलो करे इस्माइल हनिया खे क़तलु कयो हुयो, ऐं उन खां पोइ ईरान ऐं उन इतिहादी मुल्कनि ऐं दोस्तनि जंहिं तरीक़े सां सख़्तु क़िस्म जो रद्दमल ॾिनो हुयो, ऐं ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो सख़्तु रद्दमल न हो, पर ॼण त हिकिड़ो फितरी रद्दमल हो जेको उतां हर सूरत में अचिणो हो। तो उन खां पोइ जेको अमेरिका जंहिं तरीक़े सां पहिरीं पंहिंजे पाण खे जेको सो ख़ामोश रहियो ऐं मामले में पस मंज़र में हली वियो, पर इहा अंदाज़ो हुयो त अमेरिका बिल्कुलु इसराइल सां अची बीहंदो। ऐं ॿिए पासे तव्हां हीअ ॾिसो त विचो भर में वॾो असरु जेको आहे उहो अमेरिका जो आहे। हींअर बि तक़रीबन 20 खां 25,000 जेका आहे अमरीकी फ़ौज उते मौजूदु आहे। ऐं ईअं दुनिया में जेके तक़रीबन को 87 खान जेके इहे बंदरगाहूं आहिनि ऐं जिते ख़ासि तौर ते जेके जंगी जहाज़ बीहनि था, उन्हनि मां बि तक़रीबन को 85 जेके से उहे जेके से ॿिए कई इलाइक़ा जेके आहिनि उहे बि अमेरिका जे हवाले आहिनि। मतिलबु त हिकिड़ी जेका सामूंडी जेका थींदी आहे, मिलिट्री थींदी आहे या सामूंडी फ़ौजी लिहाज़ खां जंहिंखे का ताक़त ऐं सघ हुजे, उहे हिन वक़्तु बि जेका आहे उहा अमेरिका उन में तमामु घणो मज़बूत आहे ऐं अमेरिका तमामु घणो ताक़तवर आहे। पर हाणे सूरत हाल हीअं आहे जेको विचो भर में ख़ासि तौर ते सऊदी अरब जो जेको किरदारु आहे उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे। त सऊदी अरब ऐं अमेरिका जा तालुकात जेके आहिनि उहे ईअं न रहिया आहिनि जेके अॼु खां 5-7 साल जेके से अॻु तालुकात हुआ। ऐं हाणे जेका अली वकास अचे पियो मुंहिंजो आवाज़ु? सर, मुंहिंजो आवाज़ अचे पियो। जी जी जी, जेके 5-7 साल अॻु में जेके तालुकात हुआ अमेरिका जा ऐं जेको सऊदी अरब जा, हाणे उहे तालुकात न रहिया आहिनि। ते उहो ई सबबु आहे जो सऊदी अरब जेको आहे सबर जो चए पियो ऐं ॿिया जेके इतिहादी मुल्क आहिनि उहे बि आहिनि। तंहिं करे खिते में हींअर चीन जो असरु बि जेको तमामु वॾो आहे ऐं ख़ुदि रूस जो बि वॾो असरु आहे। त हिकिड़े पासे जेको अमेरिका ज़रूरु हिन मामले खे कोशिशि इहा कंदो त ईरान कंहिं तरह सां ईरान जा दोस्त मुल्क जेके आहिनि उहो को जवाबी हमिलो न कनि, पर ॿिए पासे ज़रूरु रशिया जेको आहे उहो बि वॾो रोल प्ले करे सघे थो ऐं कंदो ज़रूरु। ऐं चीन बि तमामु घणो विचो भर में गुज़िरियल ख़ासि तौर ते 15-20 सालनि खां वठी चीन जो हिकिड़ो वॾो स्टेक जेको आहे उहो विचो भर में आहे, वॾी हिकिड़ी इन्वेस्टमेंट जेका आहे विचो भर में आहे। ऐं तंहिंसां गॾु ख़ुदि जेके आहिनि सऊदी अरब सां, मुतहदा अरब इमारात सां ऐं ॿियनि जेके मुल्कनि सां जेके आहिनि विचो भर में चीन जा तमामु घणा मज़बूत तालुकात आहिनि। तुर्की जो बि किरदारु जेको आहे, ख़ैर तुर्की इलाही हद ताईं पंहिंजनि मसइलनि में बि आहे, पर तुर्की बरमला जेको सिधो सओं जेको हिकिड़े पूरे दौर में अमेरिका जो इतिहादी हो ऐं अमेरिका जे चवण में हलंदो हुयो, त हाणे उहो तुर्की जेको आहे उहो ईअं अमेरिका जे चवण में न आहे। ऐं असां हींअर ॾिठो आहे त तुर्की कहिड़े तरीक़े सां जेको ईरान सां गॾु बीठो आहे। ऐं ज़ाहिर आहे ईरान खां तुर्की जेको आहे 90% पंहिंजी जेका आहे उहा खपत गैस बि उतां वठे थो ऐं वॾा हुनजा ट्रेड रिलेशन बि आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल अञा वधीक जेका सा या ख़राबु थींदी। पर अमेरिका लाइ ख़ासि तौर ते जेके चैलेंज हूंदा उहो चैलेंज अमेरिका लाइ वॾो चैलेंज आहे जेको सऊदी अरब खे डील करणु, वरी तुर्की खे डील करणु ऐं उन सां गॾु पंहिंजा इतिहादी जेके आहिनि। पर हेॾे जेको फितरी रद्दमल जेका चिड़ जेका मौजूदु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में पूरी हिकिड़ी दुनिया में बि हिकिड़ी जेका हिकिड़ा माण्हुनि में जेका चिड़ मौजूदु आहे त हिकिड़े माण्हू खे तव्हां हुनजे मुल्क में वञी ॿिए मुल्क में वञी क़तलु कयो, त उन ज़ाहिर आहे इलाही जेके माण्हू आहिनि उहे ज़रूरु ईरान ऐं ॿियनि जा दोस्त जेके उहे त चाहींदा या उहे उमेदु कंदा त उहो जवाबी हमिलो इसराइल ते थिए। तंहिंजे करे सूरत हाल मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ ॾींहंनि में वधीक सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु थींदी पइजे। ऐं ख़ासि तौर ते अमेरिका जो जेको इहो किरदारु जेको आहे, इहो जेको इसराइल जी अखियूं पूरे सपोर्ट करणु, इहो कंहिं बि तरीक़े सां हिकिड़े अमुन खे हथी ॾियणु न आहे। ॼण त अमुन खे वधीक ख़राबु करणु ऐं अमुन खे वधीक बिगाड़णु ऐं मामलनि खे छिकतां ॾेई छिकी वञण में ॼण त अमेरिका हिकिड़ो मर्कज़ी किरदारु अदा पियो करे। ऐं उनमें को शक न आहे त अमेरिका जो मुफ़ाद फ़क़ति उहो ईरान न हूंदो, ॿिया बि न हूंदा, पर उनमें चाहींदो त अमेरिका जेको सो चीन बि इन्वॉल्व थिए ऐं उन मामले खे वधीक ड्रेग ॾिजे ऐं वधीक ॻाइजे, जेको मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी पूरे आलमी इंसान लाइ ऐं पूरी दुनिया में हिकिड़ी जेके परमन माण्हू आहिनि जेके अमुन चाहिनि था उन्हनि लाइ इहा ॻाल्हि का सुठी न हूंदी। ठीकु आहे सर। प्रोफेसर एजाज़ क़ुरैशी साहब, सर जीअं इदरीस लगारी साहब ॻाल्हि कई, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॻाल्हि कई त ईंदड़ ॾींहंनि में जेकी एस्केलेशन आहे उहा वधीक इंक्रीज़ थी सघे थी। सर असां ॾिसूं त खिते में जेको आहे मिडल ईस्ट में ख़ासि तौर ते जेको बिग शॉट सम्झो वञे सऊदी अरब, उहो अञा ताईं ख़ामोश आहे ऐं ॿिए तरफ़ वॾियूं जेके ताक़तूं आहिनि उन्हनि जो सर इन्फ्लुएंस छा रहंदो मामले ते? लगारी साहब या जेका ॻाल्हि थिए पई इन में त इहो साफ़ ज़ाहिर आहे त
अमेरिका सभु कुझु करे पियो। इसराइल जी जेका हाणे हैसियत हिन साल में ॾिसण में आई आहे त इसराइल पाण पंहिंजे लेवल ते त खणी करे पियो, पर सॼी अमेरिका पई करे। जेको कुझु हिनखे सपोर्ट आहे या जेकी कुझु हुनखे हथियार मिलनि था, फौज मिले थी, या हींअर में ओभर एशिया में या वेठा आहिनि जेके फौजी, उहे बि हिननि जा पंहिंजा आहिनि, ऐं उहे जहाज़ या जेको हिन जेको हानिया खे हींअर मारियूं, इहो जेको हमिलो इन खां पोइ बि अमेरिका जेको आहे सो बाक़ाइदगीअ सां उनजे हिमायत में निकिरी आयो आहे। ऐं जो बाइडन जेको आहे तंहिं तमामु हिकिड़ा घटि क़िस्म जा बयान ॾिना आहिनि। उहो त ईरान जे ख़िलाफ़ु, पर चए थो त इसराइल खे हर मैदान ते सपोर्ट कंदासूं, ऐं जेको आहे सो उहो उन खां हाणे जेको हानिया इन खे पंहिंजो केतिरे वक़्त खां इन खे फॉलो कयो पियो वियो, रेकी कई पई वई हिन माण्हू जी 2-3 सालनि खां। इहा CNN जी रिपोर्ट आहे। CNN हिकिड़ी अमेरिकन TV चैनल आहे जेका उन्हनि जे लाइ हूअं दुनिया लाइ हिकिड़ी ख़बर थिए जो त पंहिंजी जाइ ते आहे, पर उन्हनि इहो ई सभु कुझु ॿुधायो आहे त करे आख़िरकार हुनखे अहिड़े हंधि हुनजे लाइ हथियार पूरियऊं जो हुनखे आख़िर लॻो ऐं उन में उहो गुज़ारे वियो। त इहा जेका आहे ॻाल्हि हिननि जी उहा तमामु हिकिड़ी किरियल ॾाढी हरकत आहे। हिन नमूने सां ईरान ते या तुर्की आहे या जेके बि असांजा मुल्क आहिनि उन्हनि सां हिननि जी ज़्यादती हलंदी रहे पई, ऐं इन करे ई अमेरिका इसराइल जे मार्फत ई सॼो कमु करे पियो। ऐं इन ख़िते ते जेकॾहिं अञा तव्हां चओ था त हिकिड़ो न उथियो आहे, जॾहिं उहो थींदो त उन जे रशिया या ॿियो जेको ख़बर चवर पवंदी त हू छा था करणु चाहिनि। बाक़ी जेतिरे क़दुरु रहियो त मुस्लमान मुल्क आहिनि, उन्हनि खे बि गॾियल तौर ते को हिकिड़ो लाहे अमल ठाहिणो पवंदो, या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थींदी जंहिं ते जेकॾहिं को अहिड़ो हमिलो थिए थो त उहो बाक़ी जेकॾहिं सिर्फ़ु ॻाल्हियुनि ते कमु हलंदो या असां ठहराव पास कंदासीं या ॿिया त उहो कमु न थींदो। इन करे तमामु लाज़मी आहे त मुस्लमान मुल्क ऐं थोरे दुनिया जा ॿिया जेके मुल्क आहिनि उहे बि गॾिजनि ऐं पोइ उन ते को अमल थियणु थींदो। बाक़ी अदरवाइज़ हिन ख़िते खे तबाह करण में अमेरिका जो तमामु वॾो हथु आहे, ऐं हीउ वॾो नुक़सानु थी रहियो आहे हींअर गाज़ा खे ऐं फ़लस्तीन खे। आउं सम्झां थो इन लाइ को वधीक अमली जामे लाइ कुझु महिनत करणी पवंदी। ठीकु आहे सर, तव्हां खां सर ॿियो मामिलो मां पुछण जी कोशिशि कंदुसि। सर, वफ़ाक़ी काबीना गुम थियल माण्हुनि बाबति जोड़ियल नेशनल कंसेंसस एंड लीगल रेज़ोल्यूशन तहत हुकूमत हर ख़ानदान खे जेके गुम थियल माण्हू उन्हनि जे वारसनि खे 50 लाख रुपया ॾियण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। या ग्रांट जेके 5 सालनि खां वधीक के अरसे खां गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जे वारसनि खे ॾिनी वेंदी, उन्हनि जे वारसनि जी बि क़ानूनी मदद बि कई वेंदी। सर, तव्हां सम्झो था इहो हुकूमत जो फ़ैसिलो दुरुस्त आहे? साईं, मां सम्झां थो इहो फ़ैसिलो ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। ऐं इहो जेको ग़रीब माण्हू सां ज़्यादती आहे, उन ते जेको माण्हू खॼी थो वञे या ॿारु खॼी थो वञे, नींगरो खॼी थो वञे, नींगर जेके माण्हू मिसिंग आहिनि या वॾी उमिरि जा, उन जी जाइ ते तहत छा उहो माण्हू मोटाए ॾींदा 50 लाख? उहो त बिल्कुलु हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे स्टेट जे तरफ़ां। स्टेट खे खणणु घुरिजे, या जेके अदारा आहिनि वॾा मिलिट्री आहे उन्हनि खे ख़ुदि अॻियां अचणु घुरिजे ऐं इहे जेके माण्हू गुम पिया थियनि उन्हनि माण्हुनि खे मोटाए ॾियणु घुरिजे। उन जो जेको आहे सो को अमल करणु घुरिजे उन ॻाल्हि ते। बाक़ी तव्हां पैसा ॾींदव ग़रीब माण्हुनि खे भरे त छा थींदो? उन्हनि सां उन्हनि जेको आहे पंहिंजो फट छुटंदो त कोन, उहो त पंहिंजी जाइ ते रहंदो। ऐं उनखे अहिड़े सुहिणे नमूने सां तव्हां पैसा ॾेई ऐं हुकूमत ऐं रियासत ॿई जेके आहिनि से माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइनि था। केतिरनि माण्हुनि खे 10-10 साल थी विया, 20 साल थी विया, या रोज़ असां ॾिसूं था त ग़रीब माण्हू या जेके सियासी वर्कर आहिनि का ॻाल्हि कनि था, उन्हनि खे तव्हां खणी गुम करे ऐं मारे छॾियो था, पोइ तव्हां उन्हनि खे 50-50 लख ॾियो था। आउं सम्झां थो हिकिड़ी तमामु वॾी ज़्यादती आहे। इहो न थियणु घुरिजे। इन सां को बि हल नाहे, न को माण्हुनि खे या ख़ानदाननि खे को फ़र्क़ु थींदो।
इन में हुकूमत खे तमामु, इन में कोर्टूं, तोड़े माण्हू, हुकूमतूं सभु जेके आहिनि से बीठा आहिनि। माण्हू असांजो जेको ग़रीब माण्हू आहे या जंहिंजा ॿार खॼी था वञनि या जंहिंजा माण्हू मिसिंग आहिनि, त उन्हनि खे कहिड़े नमूने सां हल कजे। बाक़ी 50 लख ॾियणु तमामु नाइंसाफ़ी आहे ऐं सरासर ज़्यादती आहे। ठीक है सर, थैंक यू सो मच डॉक्टर प्रोफेसर जासपुरी साहब। डॉक्टर जमील खान साहब, सर जीअं ॻाल्हि कई प्रोफेसर जासपुरी साहब त इहो जेको हुकूमत जो फ़ैसिलो आहे ग़लति आहे, सर तव्हां हिन हवाले सां छा चवंदा त हुकूमत जो इहो फ़ैसिलो दुरुस्त आहे या ग़लति आहे, ऐं हुकूमत खे अञा वधीक छा कहिड़ो उपाय वठणु घुरिजे? जिथे गवर्नेंस वीक थी वञे, जिथे हुकूमत पाण खे कमज़ोर सम्झे, जिथे हुकूमत पाण खे बेवस सम्झे, जिथे हुकूमत सम्झे त हाणे असां जे वस खां ॿाहिरि आहे त असां इन जी तफ़्तीश कयूं, असांजी इन्वेस्टिगेशन जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जा हथ वढियल आहिनि, जेके उन्हनि जी पहुच न आहे त हू उन मुताबिक़ इन जी तफ़्तीश करे इन जेको खड़तेल कढनि, माण्हू रिकवर कनि। त बेवस थी वई त हुकूमत वटि इहो ई चारो हो त ख़ज़ाने खे खोले ऐं कंहिं लिहाज़ सां उन्हनि जो मुंहुं बंदि करे माण्हुनि जो जेके वारिस आहिनि। पर ज़ाहिर आहे इहा स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इहो क्राइम अगेंस्ट स्टेट आहे ऐं इन जे करे स्टेट लाइ लाज़िम थी थो पवे त स्टेट इन जी उन ते रूट काज़ ते पहुचे, माण्हू रिकवर कराए। हाणे प्रॉब्लम इहा आहे त जेका सूरत हाल बीठी आहे हिते, असांजी प्रोसिक्यूशन बिल्कुलु ज़ीरो थी पई आहे। हाणे जेके कन्विक्शन रेट थियनि था पिया या क्रिमिनल जस्टिस सिस्टम में असांजे जजिस बेवस थी विया आहिनि, उन लिहाज़ सां त तफ़्तीश उन्हनि खे सही नथी मिले। प्रोसिक्यूशन जे मामले में प्रोसिक्यूशन वीक थी थिए ऐं पोइ जजिस वटि जेॾी महिल अचनि था पिया त उन जजिस जेके आहिनि उहे उन्हनि ते बि उहो ॾिसंदा आहिनि त हिकमत अमली इस्तेमालु कंदा आहिनि ऐं पोइ जज वीचारा छा कनि त उन्हनि वटि त जे एविडेंस पूरो न अची सघे, जे उन्हनि वटि वधि में वधि हैबियस कॉर्पस जो जेको फाइल हूंदी आहे पिटिशन, उन में चवंदा आहिनि त रिकवर कयो। पुलिस वेंदी आहे त रोज़नामचे में लिखंदी आहे त असां वियासीं, भर पासे में बि चकर लॻायोसीं, शहर में बि ऐलान कयोसीं, ॿियनि शहरनि में बि असां नोटिफिकेशन कयोसीं, पर उन माण्हू जी का ख़बरचार न मिली। शायदि उहो माण्हू दुबई भॼी वियो आहे या अफ़गानिस्तान हली वियो आहे। त बहाना शहाना करे कोर्टनि खां जान छुॾाए वठंदी आहे तफ़्तीशी जेके आहिनि। असुलु ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके सॼे मुल्क में 2270 तक़रीबन माण्हू जेके मिसिंग आहिनि, उन्हनि में इहे 1000 खण माण्हुनि खे उन्हनि चयो आहे त जेके 5-5 सालनि खां मथे आहिनि उन्हनि खे कयो। सिंध मां 1681, पंजाब मां 1681 जेके आहिनि, जंहिंमें चवनि था पिया त असां रिकवर कराए छॾियोसीं या उन्हनि खे असां रिज़ॉल्व करे वरितोसीं, उहो 1418 ऐं बाक़ी जेके बचिया आहिनि 263 उन खे असां कंपनसेशन या ॿियो असां कंदासूं। सिंध इन में मल खटे वई आहे ऐं सिंध में पंजाब खां बि मथे मिसिंग पर्सन आहिनि। सिंध ते ख़ासि महिरबानी आहे त 1823 माण्हू सिंध जा जेके हुया, जंहिंमें 1645 हू चवनि था त उहो केस हल थी पियो आहे, माना को माण्हू मोटी आया आहिनि या डेथ सर्टिफिकेट कंहिंजी मिली वई हूंदी कुझु माण्हुनि जी, त हू थी वियो। बाक़ी 178 जेके आहिनि उहे माण्हू उन्हनि खे 50-50 लख ॾियण जो उन्हनि कयो आहे। त उहा ॻाल्हि अची उहा ई बीहे थी पई त इहे पैसा छा कंदा वारिस, जेॾी महिल वारिसनि खे अञा ताईं उन्हनि जी अखियूं लॻियूं पियूं हूंदियूं पंहिंजे दर ते उन्हनि जा प्यारा मोटी अचनि, त हू शायदि कुझु अर्से लाइ ख़ामोशी अख़्तियार करे वठनि, पर उन्हनि जी दिलि त न थरंदी। उन्हनि खे इहा ख़बर पइजी वञे त हीउ माण्हू वाक़ई में अफ़गानिस्तान हली वियो आहे, या ख़बर पइजी वञे त इहो माण्हू मारे छॾियो अथनि, त कुझु उनजी लाश जी ख़बर पइजी वञे त उन्हनि खे सब्र अची थो सघे, पर अदरवाइज़ त उन्हनि खे सब्र 50 लखनि में सॼी हयाती कीअं सब्र ईंदी। त उन में आहे असुलु बॉटम लाइन वन लाइन जी ॻाल्हि जे कयूं त ॻाल्हि उते ई बीहे थी पई त हीअ बेसिकली वीकनेस आहे गवर्नेंस सिस्टम जो, वीकनेस आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम जो, वीकनेस आहे ते असां
कॉन्स्टिट्यूशन एंड लॉ खे इम्प्लीमेंट नथा करे सघूं, वीकनेस आहे त असां ॾाढनि माण्हुनि खे मुंहुं नथा ॾेई सघूं, वीकनेस आहे त असांजा जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर इन्वेस्टिगेशन इदारा आहिनि उन्हनि जी पहुच न आहे त उहे अहिड़नि केसनि खे तफ़्तीश करे सघनि। त इन जे करे हिकिड़ो ई रस्तो बचे थो पियो त सब्र ऐं शुक्र। जी ठीक है सर। इदरीस लिगारी साहब, सर जीअं डॉक्टर जमीलवंत खान साहब ॻाल्हि कई, बॉटम लाइन ॿुधाई त जेके लेक्स एंड फ्लॉस ॿुधाया आहिनि गवर्नेंस जुडिशरी जे हवाले सां, सर तव्हां छा कमेंट्स कंदा सर तव्हां हिन हवाले सां? ये अली वक़्त मेरी बारी ख़त्म हो गई। मुंहिंजे ख्याल में इन खां वधीक जेको इहे माण्हू मिसिंग आहिनि ऐं उन्हनि जे फैमिलीज़ सां ॿियो कहिड़ी ट्रेजिडी थींदी जो उन में हुकूमत को वॾो किरदारु अदा करे ऐं उन्हनि जी बाज़ियाबी कराए या का आथत ॾे ऐं उन खां हटी करे रुॻो इहो ऐलान करणु त असां तव्हांखे 50-50 लख ॾियूं था, त माना इहो सौ सिधो ऐलान आहे त उहे माण्हू शायदि ख़ुदा न शायदि मौजूदु न आहिनि ऐं उनजे ॼण ते हिकिड़े क़िस्म जी ज़िंदगी जी हिकिड़ी क़ीमत जेका आहे उहा अणसिधी तरीक़े सां ॼण त उहा ॾिनाई वञी। हीअ अलमियो त ॾिसो न, ऐं वरी चवनि था त असांजो उन मामले में को बि किरदारु कोन्हे, हीअ हुकुमरान आहिनि ऐं हीअ चवंदा आहिनि असां माण्हुनि जा चूंडियल नुमाइंदा आहियूं, दावा कंदा आहिनि इंसानी हक़नि जा जेके नुमाइंदा आहियूं, तहफ़ुज़ कंदड़ आहियूं, उन ख़्यालु कंदड़ आहियूं, उहे जेके चवनि था असांजो को बि उन कोन्हे, बसि असां ख़ैर सगाली ॾियनि त इहे माण्हू खे ॿोॾ में मरी विया, कंहिं आफ़त में कुदरती जेका आफ़त आई उन में मरी विया, का ॿेड़ी कल्टी थी पई उन में गुम थी विया, छा हिननि माण्हुनि लाइ पूरे पाकिस्तान ते माण्हू सरापा एहतजाज पिया कनि, उहे सालनि खां एहतजाज पिया कनि त असांजा मिठा, असांजा माइट, असांजो भाउ, असांजो मुड़ुसु, असांजो चाचो, असांजो मामो, असांजो पुटु उहो किथे आहे। उन ते हिकिड़ी जेको सुप्रीम कोर्ट जेका आहे उहा पंहिंजी कमीशन ठाहे पई, ॿिया इदारा मुतहरिक आहिनि, किरदारु अदा पिया कनि ऐं हेॾां पासे ही जेका अवामी जेके नुमाइंदा आहिनि जिन खे दावा आहे उहे वेठा चवनि त 50-50 लख ॾियनि, सिधो सौ ऐलान वेठा कनि त उहे माण्हू मौजूदु न आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, हिन हुकूमत खे अञा वधीक उन्हनि माण्हुनि खे आथत ॾियणु खपे, का हिकिड़ी जेका असां कमेटी ठाहिणु खपे, तहक़ीक़ करणु खपे, ख़ुदि इदारनि सां ॻाल्हाइनि, ख़ुदि जिन इदारनि में जेके सिक्योरिटी फोर्सिस जा इदारा आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइनि त उहे माण्हुनि जी छा पोज़ीशन आहे, भला घटि में घटि उहे माण्हू दाहूं त कनि त पिया ॿुधायो जेकॾहिं असांजो जेको को मिट माइट भाउ को मौजूदु कोन्हे, को ज़िंदा कोन्हे, त महिरबानी करे तस्दीक कयो त भला असां आसरो त घटि में घटि पढ़ूं, असांखे त रोज़ु सुबुह शाम हिकिड़ो आसरो आहे, हिकिड़ी तकलीफ़ आहे, हिकिड़ो ॾुख आहे, हिकिड़ी बेचैनी आहे, उनजो को हल हुअणु खपे। हिन खां ही शायदि मतिलबु ही 1200 तव्हां सम्झो 1269 फैमिलीज़ जेके माना इन इलाही घटंग खर न ॿुधाया आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो मज़ाक़ न आहे, छा हिकिड़ी मश्करी न आहे। त मुंहिंजे ख़्याल में हुकूमत खे इन ॾिस इहे पैसा जेके आहिनि इहे उन ते ख़र्चु करणु खपनि, का इन्वेस्टिगेशन टीम ठाहिणु खपे जेका वधीक इदारनि सां ॻाल्हाए ऐं इन्हनि माण्हुनि जी जेका बाज़ियाबी जेका आहे, जेकॾहिं बाज़ियाब न बि आहिनि भला घटि में घटि उन्हनि जे प्यारनि खे माइटनि खे ॿुधाइनि त सही त बाबा उहे ज़िंदा आहिनि या ज़िंदा कोन आहिनि या छा सूरत आहे। बाक़ी उनखे जेको सो ढक ॾियण जे लाइ त हीअ वेठा ॿुधाइनि त पोइ जंग जेका हली उनमें ख़बर न आहे, एॾी जेके 44,000 माण्हू छिपा वारनि दफ़नाए छॾिया, पोइ ख़बर न आहे। माना ईअं ॼण की रोड वेंदे इहे माण्हू मारिजी विया आहिनि। इहे माण्हुनि जो हर हिकु माण्हू जो पंहिंजो पस मंज़र आहे, उनजी फैमिलीज़ हयाती उन्हनि जो रिकॉर्ड मौजूदु आहे त उनखे खंबी खयो वियो आहे, उन्हनि खे ज़बरदस्ती गुम कयो वियो आहे। इहे माण्हू को रोड ते वेंदे को ओचिते बम फाटण सबबु कोन आहिनि जिन जा माण्हू एहतियात था कनि। इहे माण्हू सिधो सऊं हिन रियासत जे इदारनि खे जेको आहे उन्हनि खे बि जेको सो ज़िम्मेवार ठहिराइनि था, उन्हनि ते बि शक कनि था, उन्हनि ते बि एतिराज़ कनि था ऐं ॿिए पासे तंहिंजे करे इन्हनि जा जेके माण्हू गुम थियल आहिनि उन्हनि जे जेके माइट दावा कनि था उन्हनि वटि पूरा सबूत मौजूदु आहिनि। तंहिंजे करे रियासत खे इहे पैसा पाण वटि रखनि, मुल्क अॻे बहिरान में आहे। तंहिंजे करे उन्हनि जे जेको सो बाज़ियाबी जे लाइ या उन्हनि जी जेका बि करंट पोज़ीशन आहे, जहिड़ी बि पोज़ीशन आहे, घटि में घटि उहा माण्हुनि खे बि ॿुधाइनि ऐं हिन क़ौम खे बि ॿुधाइनि। ठीकु आहे सर। मुमताज़ बुखारी साहब, सर जीअं ॿियनि पैनलिस्ट ॻाल्हि ॿोल कई त रियासत खे हुकूमत खे इन्हनि जे जेके बाज़ियाब करणु खपे, जेके मिसिंग पर्सन्स आहिनि, बल्कि इन बजाए जो हुकूमत उन्हनि खे पैसा ॾिए पई त उनखे बाज़ियाब कराए वञे। सर तव्हां सम्झो था त इहो हुकूमत जो फ़ैसिलो सही आहे ऐं दुरुस्त आहे ऐं हुकूमत खे कहिड़ा उपाय वठणु घुरिजनि? बिल्कुलु हीउ फ़ैसिलो बिल्कुलु ईअं आहे जीअं असां भोतार के निज़ाम में ॾिसंदा आहियूं त हेतिरा कोन थी आहे, हिन जो हेतिरो मुआवज़ो हेतिरा, पोइ हिकिड़ो पनो लिखियलु हूंदो आहे जंहिं ते ॿुधायो वेंदो आहे त हाणे हिन जे सिर जी क़ीमत हेतिरी थी। हीअ तीअं ई पियो लॻे ॼण सिर जी क़ीमत हुननि जी मुक़ररु करे ऐं पोइ उहा अनाउंस कई वई आहे, छो त 50 लख कंहिं फैमिली खे ॾियणु माना इहा हिकिड़ी अणसिधी तरह ऐलानियल ॻाल्हि हूंदी आहे त बाबा हाणे तव्हांजो जवान बचो न आहे
ऐं उन जी क़ीमत असां हीअ मुक़ररु कई आहे, हाणे हीअ तव्हांखे हवाले कई वेंदी। ही कहिड़ो मां सम्झां थो दुनिया जे कंहिं बि मुल्क में अहिड़ी मस्करी जहिड़ी ॻाल्हि न थींदी आहे। मस्करी लफ़्ज़ त हालांकि ॾुख वारी ॻाल्हि जे हवाले सां आहे। सरकार जेकॾहिं सम्झे थी कि दहशतगर्द आहिनि के अबोब लाभ जन कमु कयो आहे, कानून जे कटड़े में आणणु घुरिजे, न प्रोड्यूस करणु घुरिजे। हाणे ही बहाना ठाहिण ते को थी सघे थो, ॿिया ज़रिया हूंदा, छो त सरकार जो मौक़ो इहो आहे न त ज़रूरी न आहे त हुनखे खंबियो वियो हुजे कंहिं रियासत तरफ़ां या पुलिस तरफ़ां। हू त चवंदा आहिनि में के अहिड़ा बि थी सघनि था जेके खंभण वारा उन्हनि खे ॿिया थी सघनि था। हा बिल्कुलु थी सघे थो, इहो हिन ॻाल्हि का इनकार नथो करे सघिजे, पर छा इहा सरकार खे ख़बर न हूंदी थी फलाणनि फलाणनि कयो आहे? सभिनी खे आइडेंटिफाई कनि त बाबा जेकॾहिं फलाणनि खे फलाणनि खयो आहे, या बि माइटनि खे ख़बर हुजे त सुभाणे वरी जेके ॿिया आहिनि खंभजण खां बची वञनि। छो त मुख़्तलिफ़ खंभिजियल माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि सां आहिनि, सियासी कारकुन बि आहिनि, क़ौमपरस्त कारकुन बि आहिनि, मज़हबी जमायतुनि सां तालुक़ रखंदड़ बि आहिनि, लिसानी तंज़ीमुनि सां तालुक़ रखंदड़ बि आहिनि। बिल्कुलु उन्हनि जा कंहिंजा ॾोह हूंदा, हिन खां इनकार असां बि इन करे सबूत त न आहे, पर ठीकु आहे सरकार चए थी न हूंदा, पर उन्हनि जा अबोब लाभ जेके ही मामला थींदा आहिनि इहे ख़ुदि रियासत जी मुल्क जी हुकूमतुनि जी नेकनामी लाइ न आहिनि हूंदा। इन करे बहितर इहो हो त हिकिड़ी पूरो चार्ट साम्हूं आणनि हा त हीअ जेके गुम आहिनि हीअं मारिजी विया आहिनि, त माइटनि खे ख़बर पए आहे त असांजा हीअं गुम थी विया, हीअं मारिजी विया, ऐं पोइ सरकार उन्हनि सां पंहिंजी भले हमदर्दी जो इज़हार करे आहे त बाबा असां तव्हांजो जेको आहे ही माण्हू हीअं मारिजी विया, असां कुझु न करे सघियासीं। पोइ ख़ुदि हुननि जी जेकी सरकार हूंदी आहे त हुनजी ॻाल्हि पटे पधरी पइजी वञे हा। बाक़ी हीअ जेको तरीक़ेकार आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे दुनिया जो अनोखो तरीक़ो आहे जंहिंखे इहो अनाउंस कयो वियो आहे, उहो बि कानून वारे वज़ीर वेही जॾहिं त इहो कमु करणु घुरिजे, इंटीरियर मिनिस्टर या तव्हांजे फॉरेन मिनिस्टर खे या उन्हनि खे करणु घुरिजे हा। पर हीअ असां वटि अनाउंस कयो आहे कानून वारे वज़ीर, ऐं कानून वारे वज़ीर खे ज़ाहिर आहे त इहा जेकी ॻाल्हि कई आहे उहा ख़बर न आहे हुन वटि कहिड़ो कानून हो जंहिं मूजिबि इहा ॻाल्हि कई आहे। पर आम तौर ते जेकॾहिं पाण हिन खे सियासी नुक़्ते नज़र खां ॾिसूं या पाण हिन खे समाजी नुक़्ते नज़र खां ॾिसूं त हिन जा माण्हुनि जे हाव ते छंडा विझण बजाए माण्हुनि जे हाव खे जहिड़ो कर साड़ियो वियो आहे। सर अव्हां जो ओपिनियन मूजिबि जेके मुल्क में एहतजाज थी रहिया आहिनि, छा इहा हुकूमत जी सियासी हिकमत अमली त न आहे? ॾिसो हुकूमत इहे जेके एहतजाज आहिनि हिन जा कॉन्सिक्वेंसिस वरी कुझु मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे हीअ जेको ओचितो हीअ मामिलो साम्हूं आणणु ख़ुदि हिननि जेके मुख़्तलिफ़ इशूज़ हली रहिया हूंदा आहिनि उनखे ओवरलेप करण लाइ बि आंदा आहिनि। हीअ तव्हां सुठो मूंखां सुवालु कयो आहे त इन जो हिकिड़ो पासो इहो बि आहे त असां ओवरलेप थी वञे, जीअं माण्हुनि जो ध्यानु मिसाल जमायत इस्लामी जे धरणे खां या वरी जेको इमरान ख़ान वारे जेको जे मामले ते उनखे जेको आहे शिफ्ट ॾियण जे हवाले सां बि थी सघे थो। छो त हीअ हिकिड़ा टैक्टिक्स हूंदा आहिनि ओवरलेप करण लाइ। इलाही इशूज़ आहिनि हिन वक़्तु मुल्क में, इकोनॉमी जो तमामु वॾो बहरान आहे, उहो हल न पिया करे सघनि, गवर्नेंस जो बहरान आहे, मथां एहतजाज आहिनि, मथां कोर्ट जा जेके फ़ैसिला आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हिकिड़ो मुल्क में ख़्यास वारी सूरत हाल हुननि पैदा कई आहे। इहे तव्हां दुरुस्त ॻाल्हि कयो पिया त हीअ बि हिकिड़ो नओं हिकिड़ो हिननि पेंडोरा बॉक्स खोले जीअं उन पासे खां कुझु ध्यानु घटिजे। ऐं चओ त हिन में जेके माण्हू शामिल आहिनि उहे उन्हनि जो तालुक़ु घणे भाङे मज़हबी जमायतुनि सां वधीक आहे, जेके खंभियल आहिनि या क़ौमपरस्त सां आहिनि, माना घणे भाङे सियासी माण्हू आहिनि। क्रिमिनल माण्हू खे त उहो सिधो सो जेको आहे हाफ फिराए फुल फिराए करे छॾनि न, ज़ाहिर आहे हीअ वास्तो मज़हबी आहे या सियासी आहे। त हाणे उन्हनि खे एंगेज करण लाइ थी सघे थो हीअ बि हिकिड़ो ट्रिक हुजे जेको कानून वारे वज़ीर जेके मूं ॻाल्हि कई त जेकॾहिं असुल माण्हू खे बजाए हिकिड़े ॿिए माण्हू खे विहारे करे प्रेस कॉन्फ्रेंस में इहो मामिलो साम्हूं आंदो वियो आहे। ठीकु आहे सर। डॉक्टर जमील ख़ान साहब, सर तव्हां हुकूमत जे हिन मामले खे वे फॉरवर्ड तव्हांजो छा हूंदो सर मामले ते? जी डॉक्टर जमील ख़ान साहब। जमील साहब तव्हांजो माइक म्यूट आहे सर, तव्हां हिनखे ओपन कजो। जी जी असां मुंहिंजो सवाल इहो हुयो त हुकूमत जेको ही मिसिंग पर्सन्स वारा जेके वाटसन खे 50 लाख रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, वे फॉरवर्ड अव्हांजे ओपिनियन मूजिबि छा आहे त हुकूमत खे इन खां बहितर जीअं असांजे पैनलिस्ट ॻाल्हि ॿोल कई त इहो जेको हुकूमत जो फ़ैसिलो आहे ग़लति आहे, दुरुस्त न आहे, त वे फॉरवर्ड छा आहे सर? जी डॉक्टर जमील खान साहब। सर अव्हांखे आवाज़ अचेव मुंहिंजो?
इदरीस लिगारी साहब तव्हां सर इन जो जवाब ॾेई छॾियो, वे फॉरवर्ड छा आहे सर? इदरीस लिगारी साहब आवाज़ अचे पियो सर? Way forward, law of the land, criminal justice system means sahi investigation leading to the recovery of the people or leading to the result. The manu marji vyo recovery na to thi sake आहे दुनिया में नाहे उन मुताबिक कोर्ट में चालान पेश थे। हर ॾोह जेको आहे उहो अगेंस्ट द स्टेट आहे, स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी थी वञे। पर मां जेकी अॻूण ॻाल्हि कई त छा इहा स्टेट इन हैसियत में आहे, एतिरी मज़बूत आहे? जे आहे त पोइ ज़रूरु करे, जे नाहे त पोइ ज़ाहिर आहे जेको ॿियो खड़तेल नाहे। हाणे उहो इन जे करे कनि था पिया इहे पैसा त शायदि इहे माण्हू उन्हनि खे को सबुरु करे वठनि इन में। पर जीअं मां पहिरियां ॿुधायमि त माण्हू जेसि ताईं उन्हनि खे फाइनल रिज़ल्ट इन न मिलंदो त माण्हू हयात आहे, माण्हू मारिजी वियो, माण्हू कंहिंजे कब्ज़े में आहे, जेसि ताईं उहा उन्हनि खे इतला न मिलंदी जेके आहिनि वारिस, उन्हनि खे सब्र ई न ईंदो। खणी तव्हां उनखे 50 लख न करोड़ ॾेई छॾियो। जी मुमताज़ बुखारी साहब, सर तव्हांजे मूजिबि वे फॉरवर्ड छा आहे सर? जी वे फॉरवर्ड इहो ई थी सघे थो न त शयुनि खे बिल्कुलु हाणे ओपन सीक्रेट वांगुरु आणणु घुरिजे त जेके ॾोहारी आहिनि न आहिनि उनजा समूरा अछा चिठा साम्हूं रखणु घुरिजनि। बेगुनाह आहिनि त उन्हनि खे बेगुनाह मञियो वञे त बाबा हीउ बेगुनाह असांखां मारिजी वियो या असांखां गुम थियल आहे या फलाणे जाइ ते मिसिंग थी वियो आहे। उनखे उन तरीक़े सां थो वञे। जेकॾहिं को ॾोहारी आहे, जेकॾहिं वाक़ई मुल्क दुश्मन आहे त उनजी मुल्क दुश्मनी साम्हूं आंदी वञे जीअं ॿिया बि माण्हू इहे सम्झी सघनि त असांजे विच में कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू मुल्क दुश्मन मौजूदु रहनि था। बाक़ी हाणे जेकॾहिं उन्हनि खे ईअं भुंग वारे तरीक़े मूजिबि उन्हनि लाइ इनाम मुक़ररु करणु, उनजे वारसनि लाइ जेको आहे इहा पैसा ॾियणु, त वारिसनि लाइ पैसो कहिड़ी माना रखंदो जॾहिं उन्हनि जे साम्हूं का हक़ीक़त न हूंदी। उन्हनि जे साईं जे जमीन साहब चयो त उनजे ओसीड़े में अखियूं उन्हनि जूं हूंदियूं, उहे दरवाज़े में ॾिसंदा रहंदा त मतां इहो पैसनि वारो मामिलो बि कूड़ हुजे, मतां असांजो किथे जीअरो हुजे, जीअं सरकार ख़ुदि आसरो ॾेई छॾियो न त बाबा उहे ज़रूरी न आहे त उहे खंभिया विया हुजनि या मारिया विया हुजनि। थी सघे थो उन्हनि खे कंहिं टीं दूर खणी वई हुजे या पाण कंहिं मर्ज़ी सां कंहिं पासे हलिया विया हुजनि। हीअ त माना ख़ुदि उन्हनि खे हिकिड़ी क्यास वारी सूरत हाल में विधर। वे फॉरवर्ड सिंपल इहो आहे त समूरी डेटा साम्हूं आणे, समूरियुनि शयुनि खे साम्हूं रखियो वञे, माण्हुनि जे अवाम जे साम्हूं, क़ौम जे साम्हूं, मुल्क जे साम्हूं, जीअं पाकिस्तान जा माण्हू इहो सम्झी सघनि त बाबा उन्हनि जे सचा माण्हू कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि सां जुठियूं कंहिं कयूं आहिनि। थैंक यू सो मच डॉक्टर जमील खान साहब, थैंक यू प्रोफेसर एजाज खुर्शी साहब, थैंक यू मुमताज़ बुखारी साहब एंड थैंक यू इदरीस लिगारी साहब। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।